अस्सलाम वालेकुम। उम्मीद है सब दोस्त ठीक हूंदा। अच्छा, अॼु असां सिखंदासीं त वॉलेट कीअं ठाहिबो आहे। लव वॉलेट या को बि डिसेंट्रलाइज़्ड या वेब 3 जो जेको वॉलेट आहे उहो कीअं ठहंदो। उन जे लाइ लव वॉलेट तव्हां प्ले स्टोर तां या ऐप स्टोर तां डाउनलोड कंदव ऐं सिंपल हिते गेट स्टार्ट जो बटन ईंदो, हिन ते क्लिक कंदव। क्लिक करण खां पोइ हिते ॿ ऑप्शन था अचनि। जेकॾहिं तव्हां अॼु खां पहिरीं को बि वॉलेट ठाहियो आहे त उन साॻी वॉलेट खे हिन में वापसि इम्पोर्ट करे था सघो एंड उनखे साॻी वॉलेट खे यूज़ करे सघो था। अदरवाइज़ जेकॾहिं न त तव्हां हिते न्यू क्रिएट करे सघो था। क्रिएट न्यू वॉलेट ते क्लिक कंदासीं एंड हे असांखे 12 वर्ड्स था अचनि जेके हिन जा सिक्योरिटी फ्रेज़ सॼा वेंदा आहिनि। ही वर्ड्स जेकॾहिं तव्हां खां मिस था थी वञनि त तव्हां ॿीहर हिन वॉलेट खे एक्सेस नथा करे सघो। एंड हिन सां गॾु हिकु प्राइवेट की बि जनरेट थींदी आहे त उन जो हुजणु लाज़मी आहे। हिकु इहे वर्ड्स एंड ॿी प्राइवेट कीज़। त इनखे सभ खां पहिरीं किथे बि कॉपी करे महफ़ूज़ करे रखो एंड जेकॾहिं हे गुम था थी वञनि, तव्हां खां पासवर्ड विसरी थो वञे या बाय मिस्टेक तव्हांजो मोबाइल बंदि थो थी वञे, कंहिं बि सूरत में ॿीहर तव्हां हिन खे जेकॾहिं वर्ड्स न आहिनि त एक्सेस नथा करे सघो। जेकॾहिं हिन में फंड पियो आहे, ख़ाली आहे त को मसइलो न आहे, बट जेकॾहिं फंड अथसि त ही इम्पोर्टेंट शइ आहे। त मां छा कंदुसि, सिंपल हिन खे कॉपी कंदुसि एंड कंटिन्यू ते क्लिक कंदुसि। हाणे साॻा वर्ड्स हिते मां वापसि सेम सीक्वेंस में पेस्ट कंदुसि एंड क्रिएट वॉलेट ते क्लिक कंदुसि। हिते को बि पासवर्ड तव्हां जनरेट करे सघो था। लाइक हिन में पासवर्ड ॾियण लाइ कोई बि ABCD एंड नंढे स्पेलिंग एंड कोई बि नंबर वग़ैरह एंड प्लस में ॾिसो हिते चए थो पासवर्ड शुड कंटेन एटलीस्ट 1 सैम्पल, कोई बि सैम्पल हुजे। त मां सेम पासवर्ड कॉपी करे हिन में पेस्ट थो कयां। साॻियो ई पासवर्ड आहे, लास्ट में डॉट। ओके, ॾिसो। सो इन वे सां तव्हां कोई बि पंहिंजो पासवर्ड ठाहे था सघो। मां हे जस्ट ठाहियो त मां हिन वॉलेट खे यूज़ न कंदुसि एंड डिलीट करे छॾींदुसि। सेव वॉलेट ते क्लिक कंदुसि एंड असांजो वॉलेट तैयारु थी वेंदो। ओके, ही वॉलेट तैयारु थी वियो। वॉलेट में तव्हां काफ़ी सारा टोकन्स वग़ैरह ॾिसंदव। हाणे ही जेको वॉलेट आहे असांखे इम्पोर्ट करिणो आहे एयर ड्रॉप जे लाइ। हुन जे अंदरि पंहिंजो बीलव्ड ऐप में इम्पोर्ट करण लाइ या हिन वॉलेट जी प्राइवेट की कढण लाइ हिते असांखे मथे ऑप्शन थो मिले अकाउंट्स एंड सेकेंड असांखे ऑप्शन आहे हिन में हिते मैनेजमेंट जो। त सिंपल असां हिन ते क्लिक कंदासीं एंड असां हितां क्लिक कंदासीं वॉलेट मैनेजमेंट एंड हिते असांखे था मिलनि 3 डॉट्स। हिन ते क्लिक कंदासीं। मां वापसि थो अचां सेकेंड मेथड सां। त सिंपल असां हिते अकाउंट ते क्लिक कंदासीं। अकाउंट ते क्लिक करण खां पोइ डायरेक्ट मां हिते वॉलेट मैनेजमेंट अकाउंट मैनेजमेंट में अची वियुसि एंड हिते असांखे था ॾिसण लाइ मिलनि 3 डॉट्स। हिन डॉट्स जे अंदरि क्लिक कंदासीं एंड असांखे ॾिसण लाइ मिलंदी व्यू प्राइवेट कीज़ ते क्लिक कंदासीं एंड सेम पासवर्ड ॾींदासीं। छो जो मुंहिंजो कॉपी कयल आहे त मां हिन जे अंदरि पेस्ट कंदुसि एंड सिंपल लास्ट में डॉट ॾिनो हुयो एंड कंटिन्यू ते कंदुसि। त हिते ॾिसो तव्हांखे 2 प्राइवेट कीज़ शो थी थियनि, छो जो ही सेम टाइम मल्टी चेन आहे। जेकॾहिं तव्हां कंहिं बि हिन खे ट्रॉन जे वॉलेट में या ट्रॉन जे ब्लॉक चेन ते एक्सेस करणु चाहियो था त उन जे लाइ ही प्राइवेट की आहे। या जेके EVM सपोर्ट इथीरियम सां सपोर्टेड जेके बि नेटवर्क्स आहिनि, ब्लॉक चेन्स या वॉलेट्स आहिनि, उन्हनि ते सपोर्ट एक्सेस करण लाइ तव्हां ही प्राइवेट की जो यूज़ करे सघो था। तव्हांखे 2 प्राइवेट कीज़ सेम जाइ ते महफ़ूज़ रखणु घुरिजनि, कंहिं बि हिकु जाइ ते एंड उन्हनि जो ॿिन्ही जो नेम वग़ैरह लिखी छॾियो त मथां वारी ते EVM सपोर्टेड एंड हेठां ट्रॉन ब्लॉक चेन जे लाइ। मां सिंपल हिन EVM वारी खे कॉपी कंदुसि। मथीं जेका ब्लॉक चेन आहे हिन प्राइवेट की हिन ते क्लिक कंदुसि एंड हिन खे कंटिन्यू ते क्लिक कंदुसि, वापसि अची वेंदुसि। हाणे असां ईंदासीं पंहिंजे बीलव्ड ऐप में। त मां बीलव्ड ऐप ते अचां थो। हे असां अची वियासीं बीलव्ड ऐप में अचण खां पोइ तव्हां सिंपल वॉलेट खे इम्पोर्ट करण लाइ हिन वॉलेट ते क्लिक कंदव, वॉलेट ऑप्शन ते एंड हिन ते अची करे
हिते तव्हांखे ॿ ऑप्शन था मिलनि, हिकु क्रिएट वॉलेट एंड ॿियो इम्पोर्ट वॉलेट। त असां हिते हमेशह इम्पोर्ट वॉलेट खे यूज़ कंदासीं। अच्छा, हिन वीडियो ठाहिण जो मक़सदु त काफ़ी सारे दोस्तनि वटि पहिरियां खां ई BLB या लव वॉलेट जो एक्सेस आहे या मेटामार्क्स जो आहे, त तव्हांखे छा थींदो, उहा सेम प्राइवेट की हिन जे अंदरि हिते अची करे एंड पेस्ट कंदव ही प्राइवेट की। मां हिन खे इम्पोर्ट नथो करणु चाहियां छो जो ही हिन सां जनरेट थी वेंदो, त इहो मूंखे न आहे करिणो। हिन ते सिंपल तव्हां क्लिक कंदव इम्पोर्ट ते, त हे वॉलेट तव्हांजो हिन जे अंदरि इम्पोर्ट थी वेंदो। ठीकु आहे, हाणे इन सां छा थींदो, तव्हांखे हिकु ई प्राइवेट की खे ते फोकस रहणो पवंदो। हुन ते सेम टाइम तव्हां मल्टीपल अकाउंट्स खे पिया हैंडल कंदव। ठीकु आहे, अॼु जे लाइ एतिरो। थैंक यू सो मच।